अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, अवां मुंहिंजे थंबनेल मां ॼाणे विया हूंदो त मां जेका वीडियो ठाहिण वञा पियो कहिड़े मौज़ू ते। असीं हुन मौज़ू ते ॻाल्हायूं उन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंसां गॾु आहिनि मीर कलवड़। दोस्तों, असांजी सिंध जो नाले वारो अदाकार, सीनियर अदाकार, मां सम्झां थो त हुन जे जोड़ जहिड़ो अञा ताईं को अदाकार न आहे। हुन जी जेका उमिरि हुई हुन जी उमिरि जो सीनियर को अहिड़ो अदाकार न हूंदो। मीर मोहम्मद लाखो हुयो। मीर मोहम्मद लाखो तमामु बहितरीन अदाकार सां गॾु तमामु बहितरीन इंसान बि हुयो ऐं हू अॼु असां खां मोकिलाए राह रब्बानी रसियो आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मार पवई मौत अणमुदायतो आहे, खाई अहिड़ा घोट मुंद न जंहिंजे मरण जी। मौत बरहक़ आहे, पर के इंसान जेके आहिनि उहे वञण खां पोइ पंहिंजो असरु छॾे वेंदा आहिनि। मीर मोहम्मद लाखो हिकु तमामु बहितरीन अदाकार हुयो, सीनियर अदाकार हुयो, जंहिंजी कमी को बि पूरी नथो करे सघे। मीर मोहम्मद लाखो सकरंडवे जो हिकु ॻोठ जो रहाकू हुयो। PTV जे दौर खां हिन फील्ड में आयो ऐं हुन जो हिकिड़ो करेक्टर हुयो नब्बू जो, ऐं हुन नब्बू जे करेक्टर में वॾी मक़बूलियत माणी। मीर मोहम्मद लाखो दिलि जे बीहण सबबि अॼु असां खां हमेशह जे लाइ मोकिलाए वञी राह रब्बानी रसियो। ऐं ज़िंदगी जेका हूंदी आहे उहा चवंदा आहिनि 4 ॾींहंनि जी आहे, पर के माण्हू अनमोल हूंदा आहिनि। जीअं मीर मोहम्मद लाखो हुयो, हुन जो कमु ऐं हुन जो जेको किरदारु हुयो उहो सदियनि ताईं यादि रहंदो। ऐं मीर मोहम्मद लाखो खे सकरंडवे जो हुन जे ॻोठ में दफ़न कयो वियो आहे। ऐं ही जेके ॾुख भरी घड़ी आहे, पूरी जेका मीडिया आहे, पर मीडिया छा सिंध वासियुनि जे लाइ ही ॾुख भरी घड़ी आहे, छो त असां खां हिकु अहिड़ो ज़बरदस्त अदाकार विछड़ी वियो आहे। आपा शबीरा चन्ना ऐं मीर मोहम्मद लाखे जी जोड़ी जेका हूंदी हुई उहा मशहूरु हूंदी हुई, पर अफ़सोस सां चवणो थो पए त इहे ॿई जेके किरदार आहिनि उहे असां खां मोकिलाए विया आहिनि। मीर मोहम्मद लाखो तक़रीबन 40 सालनि ताईं PTV ते कमु कंदो रहियो। हिकु तमामु वॾो अरसो हुयो जेको PTV ते कमु कंदो रहियो। उनखां पोइ KTN आई, सिंध TV आई, ॿिया जेके असांजा सिंधी चैनल आहिनि उन्हनि ते बि हुन तमामु घणो कमु कयो, पर हुनखे जेका शोहरत मिली उहा PTV तां मिली। ऐं हिन जा जेके 90 जो करेक्टर हुयो उहो तमामु बहितरीन हुयो। कमदार जो जेको करेक्टर हुयो ऐं हिकु बहितरीन करेक्टर में हुन जेको ज़ाहिर थियो, ऐं हमेशह हुन इहो कमदार वारो जेको करेक्टर आहे उनखे जारी रखियो, छो त हुनखे ॿियनि करेक्टरनि खां तमामु बहितरीन ही करेक्टर लॻो जेको हुन जो कमदार जो करेक्टर हुयो। ऐं असांखे यादि आहे जॾहिं असीं नंढा हूंदा हुआसीं त जंहिं ड्रामे में मीर मोहम्मद ईंदो हुयो त असां शौक़ सां उहो ड्रामो ॾिसंदा हुआसीं। ऐं उन्हनि ॾींहंनि PTV जो दौरु हुयो। PTV जे दौर में हफ़्ते में हिकु दफ़ो ड्रामो हूंदो हो जंहिंमें नाटक रंग वग़ैरह ॿिया सदोरो धाड़ेल हुयो, या अहिड़ा जेके ड्रामा हुया, सिंधी ड्रामा हुया, उहे हफ़्ते में हिकु दफ़ो ईंदा हुया ऐं असांखे उनजो इंतज़ारु रहंदो हुयो। इन सां पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। जेॾां पेर तेॾां ख़ैर। ऐं ही जेका कमी आहे इहा कॾहिं बि पूरी न थी सघंदी। अल्लाह हाफ़िज़।